मरण थी चाहे न मर भले मर पर पहिरियों अम्मा मूंखे मारे पोइ मर। बेवकूफ़ मरंदा तो उहे जेके जीअरा हूंदा आहिनि। असां त रुगो साह खणी रहिया आहियूं ऐं साह खणण खे ज़िंदा हुजण नाहे चइबो। मूंखे काशिफ न वञणो आहे, मूंखे नाहे जीअणो। काशिफ ॾे वञण लाइ तूं ख़ुदकुशी थी करे। मां सम्झंदी हुअसि त मुंहिंजी भेण बहादुर आहे ऐं मज़बूत इरादनि वारी आहे, पर मां भुलियल हुयसि। का बुज़दिल छोकिरी मुंहिंजी भेण नथी थी सघे। अनुषा मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे को बि एतिराज़ न आहे, पर मुंहिंजूं ॿ शर्तूं आहिनि। कहिड़ी शर्तूं? पहिरीं शर्त इहा त तव्हां मुंहिंजो रिश्तो वठण लाइ मुंहिंजे घर ईंदव। ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे। ॿी शर्त? ॿी शर्त इहा त तव्हां मूंखे नौकरी करण खां न झलींदव। जेकी मुंहिंजी सैलरी मिलंदी उहा मां पंहिंजी फैमिली खे ॾींदसि। जनाब, तव्हांजी इहा शर्त मूंखे मंज़ूर आहे। सारा, तू हिन वक्त हिते तोखे मूंखां इजाज़त वठी हिन घर में अचण घुरो, समझई? प्लीज सारा, हितां हली वञ, डरी वञ मुंहिंजा अखियुनि जाॾो, हली वञ हितां। अदा नहीम, ॿिए कंहिंजे करे थोॾे छॾियो आहे हिनखे। सारा, तूं छा थी सम्झी त मूंखे का ख़बर न आहे? तो जहिड़ी बेवकूफ़ औरत मूं पंहिंजी ज़िंदगी में न आहे ॾिठी। तो पाण सां गॾु पंहिंजी ज़िंदगीअ खे मज़ाक बणाए छॾियो आहे। छा मिले? बदनामी, ज़िलत। ॾिस पंहिंजी झोलीअ में, ॾिस गौर सां, ॾिस पंहिंजी झोलीअ में अथई कुझु? अनुषा, हाणे मुंहिंजी इज़त आहे, इन घर जी मालिकाणी आहे अनुषा। हली वञ हितां। वक्त मिले तो जरूर सोचजांइ त तो जिंदगी में छा विञायो, छा पातो। अनुषा, मूं हिन जहिड़ी बदबख्त औरत पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं न आहे ॾिठी। ऐं ज़ारा, मूं तोखे चयो न, तूं जेके हरकतूं करी थी उन जो अंजाम ॾाढो बुरो थींदो। हाणे ॿुधाए ज़ारा, वक्त त तोखे मिटाए छॾियो, करे छॾी न तुंहिंजे वजूद खे भोरा भोरा। हाणे हिननि भोरनि खे मिलण लाइ तोखे उमिरि घुरिजे ज़ारा, उमिरि घुरिजे तोखे। मुझो उसूल है तो जैसा भी 4 ॾींहं गॾु गुज़ारजनि, उनजी तज़लील न कजे। सिधी ॻाल्हि छो नथा कयो त तव्हां हुन सां तालुकात बरक़रार रखण जी कोशिशि था कयो। वरी बदतमीज़ी